ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जामशेद में गुज़िर रात मुक़ाबलेबाद ॿिनि दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। SSP CTD गिरफ़्तार जवाबदारनि जी सुञाणप शौकत ऐं नई मलूखाणी तौरु थी आहे। आमिर अब्बास शाह जवाबदारनि वटां 600 ग्राम बारूदी मवाद, दस्ती बम हथियार हथ कया विया आहिनि। आमिर अब्बास शाह 11 मई ते जवाबदार हैदराबाद रेलवे ट्रैक खे उॾाइण जी कोशिश कई। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं, जामशेद में गुज़िर रात मुक़ाबलेबाद ॿिनि दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो। SSP CTD गिरफ़्तार जवाबदारनि जी सुञाणप शौकत ऐं नई मलूखाणी तौरु थी आहे। आमिर अब्बास शाह जवाबदारनि वटां 600 ग्राम बारूदी मवाद, दस्ती बम ऐं हथियार हथ कया विया आहिनि। आमिर अब्बास शाह 11 मई ते जवाबदारनि हैदराबाद रेलवे ट्रैक खे उॾाइण जी कोशिश कई। आमिर अब्बास मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।